सा मुखातिबा है मेरी वेब 1008 किलो फेट्स थे प्रोग्राम पेश करिए तो साई सताबी धरती मेज़बान शगुफ्ता खालिक स्टूडियो इंजीनियर तौफीक अहमद मेमन पेशकार अली अकबर हिंगोरजो साई सताबी धरती अस्सलामुअलैकुम माहौलियाती प्रोग्राम साई सताबी धरती सां हाज़िर आहियूं। उम्मीद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदा ऐं अहिड़ी प्यारी जेका मौसम आहे उन में त मां सम्झां थी सभिनी खे ख़ुशि हुअणु घुरिजे। ऐं जनवरी जो आख़िर जेको आहे सो थी वियो आहे। अॼु तक़रीबन तव्हां ॾिठो आहे त 25 तारीख़ आहे ऐं 25 तारीख़ खां पोइ मुंहिंजे ख़्याल में त हाणे बाक़ी सियारे जा जेके ॾंग आहिनि से इहे आहिनि। बाक़ी मौसम तमामु ख़ूबसूरत आहे, तमामु हसीन मौसम आहे। पाण आउं सम्झां थी त हिनखे इंजॉय करणु घुरिजे ऐं वरी जॾहिं ज़िंदगी रही त साल फिरी ईंदो त वरी इहो मौसम ॾिसण जे लाइ मिलंदो। अला करे तव्हां पंहिंजे बचनि ॿारनि सां ख़ुशि बाश हुजो, ठीकु ठाक हुजो, हमेशह पंहिंजे राज बाग सां पंहिंजे घर वारनि सां सभिनी सां। ऐं हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि कंदी आहियां त गुज़िरियल हफ़्ते मूं अव्हांखे सवाल जेको ॾिनो हो हुनजा जवाब मूंखे जेके मिलिया हुआ से त मूं नाला प्रोग्राम में शामिलु कया हुआ। जेके रहिजी विया आहिनि उन्हनि महिरबाननि खे शामिलु कंदसि छो त उन्हनि जा ख़त मूंखे मिलिया आहिनि ऐं ख़त आउं ज़रूरु संभाले रखंदी आहियां ऐं उन्हनि खे शामिलु बि कंदी आहियां। पर शिकायत त तॾहिं मां हमेशह मूंसां रहंदियूं आहिनि शिकायतूं तॾहिं असांखे शामिलु नथा कयूं। ऐं ख़तनि खे वधीक अहमियत ॾींदी आहियां साई सताबी धरती में, छो त साई सताबी धरती माहौलियाती प्रोग्राम आहे ऐं हिन जे बारे में जेकॾहिं तव्हां गदलाइण जे बारे में माहौलियाती आलूदगी जेका थिए थी उन जे बारे में वणनि पोखण जे बारे में मूंखे ॼाण लिखी मोकिलींदा त ज़रूरु तव्हांजा ख़त जेके आहिनि से शामिलु कंदसि। बाक़ी हिन प्रोग्राम में मैसेज आउं घटि शामिलु कंदसि। इहो बार बार ऐं वाज़े लफ़्ज़नि में अव्हांखे चवंदी आहियां त मैसेज हिन प्रोग्राम में न कयो। अगरि अव्हांखे प्रोग्राम पसंदि आहे त अव्हांजा लख थोरा, बाक़ी ख़त अव्हांजा मिलंदा त आउं ज़रूरु शामिलु कंदसि। शहर सन खां लखा ॾिनो खोसो जो ख़त मिलियो आहे। हिननि बिल्कुलु सही जवाबु लिखी मोकिलियो हुयो। स्टॉक होम 1972 में जेको मूं सुवालु कयो हो उनजो जवाबु ऐं उनजो ई जवाबु असांखे खड़क थर खां शेर मोहम्मद खोसो ऐं उन खां अलावा असांखे हिननि जा दोस्त आहिनि राणो ख़ान खोसो ऐं इमरान ख़ान खोसो, महराब ख़ान खोसो, माफ़ कंदा, महराब ख़ान खोसो लिखियलु आहे। मां तव्हां सम्झी कोन सघियसि। न्यू सकरन खां असांखे मुनीर जान बलोच, निसार जान बलोच ऐं रफ़ीक जान बलोच जो बि ख़त मिलियो। हीअ चारई ख़त मूंखे गॾु मिलिया, हिकु ई राइटिंग में आहिनि, अलॻि अलॻि लिखियलु आहिनि, अलॻि अलॻि मिलिया आहिनि, इन करे सभिनी खे शामिलु थी कयां पई। ऐं हीअ ख़त शालमाणी स्टाफ खां उस्ताद रजब अली खोसो, वफ़ा मुनीर अहमद खोसो ऐं मुशाहिद हुसैन खोसो तव्हांजा सही जवाब आहिनि। ऐं असांखे शहर कोट लालू खां गुल मोहम्मद मरी, उस्ताद मोहम्मद इस्माइल मरी ऐं हसन रज़ा मरी जो बि ख़त मिलियो। ऐं हीअ ख़त असांखे मिलियो आहे शहर फुलजी स्टेशन खां यासीन आराई, वकास यासीन, हालार यासीन ऐं महरा यासीन। तव्हांजो बि त बिल्कुलु सही जवाबु हो। ऐं हीअ ख़त असांखे ॻोठ रईस लीमो ख़ान लकारी, वेझो मीरवा गोरचाणी खां रहीम बख्श ख़ान इरशाद लकारी ऐं रेहान रहीम लकारी। एम इब्राहिम राजड़ ॻोठ खंबरे खां असांखे सही जवाबु लिखी मोकिलियो। ऐं शहर भेरिया खां आजिज़ अमानुल्ला विस्तरो असांखे बिल्कुलु सही जेको आहे सो जवाबु लिखी मोकिलियो। उहे ख़त जेके असांखे माहौलियाती क्विज़ जे सिलसिले में सही जवाब सां मिलिया हुआ। तव्हांजी महिरबानी जो तव्हां ख़त लिखी मोकिलियो था ऐं असीं उन्हनि खे कॾहिं बि ज़ाया थियणु कोन ॾींदा आहियूं। ठीकु आहे, अॼु तव्हांखे नाले जे तौरु मूं रसीद ॾेई छॾी। जेकॾहिं ख़त पहिरीं मिली वञनि हा त पहिरीं शामिलु कया। कुझु अॼु बि इलाही सारा ख़त मिलिया आहिनि, खोड़ सारा ख़त मुंहिंजे साम्हूं मौजूदु आहिनि ऐं कोशिशि कंदसि त ख़तनि खे जल्दी जल्दी सां वारो ॾियां। कानपुर का वफ़ा अली अकबर ख़ास खेली मोहम्मद ख़ान बिरोही प्रोग्राम खे पसंदि करे लिखियो आहे त अॼु वण जेके आहिनि से अलाह जी तरफ़ां कुदरत जी तरफ़ां इंसाननि ऐं हैवाननि लाइ हिकु अनमोल तोहफ़ो आहिनि ऐं बेबा सरमायो पिणु आहिनि। ऐं हिन धरती ते वणनि जो वजूद जेको आहे सो
इंसानी जान जे लाइ हिकिड़ी हयात जी हैसियत रखे थो। बिल्कुलु अदा वणनि जी क़दुरु करणु घुरिजे, वण पोखणु घुरनि, छो त वणनि सां इंसानी या जेको बि जानदार आहे उन्हनि जो मतिलबु त जियापो आहे। कोटड़ी रेलवे कॉलोनी खां मोहम्मद ख़ान चांडियो, यूनुस ख़ान चांडियो, दिलबर हुसैन चांडियो हिननि बि लिखियो आहे त अॼु प्रोग्राम त असांखे तमामु घणा पसंदि आहिनि, बाक़ी साई सताबी धरती तमामु घणो पसंदि आहे। हिन लिखियो आहे त हिन मौसम में साहिब एरिया जा पखी जेके उॾामी असांजे हिते ईंदा आहिनि इलाइक़नि में उन्हनि खे शिकार कयो वेंदो आहे। ॿियो वरी लिखियो अथनि पंहिंजो हिकिड़ो मसइलो त रेलवे कॉलोनी कोठड़ी में तमामु घणी गंदगी आहे ऐं अदा असांजो कमु आहे हिन माइक्रोफोन वसीले बस वारा जेके आहिनि से यकीननि हिन ते ध्यानु ॾींदा। कुझु माण्हू हुते पाण ते बि करे थो त अहिड़ो ज़रियो माण्हू ठाहे किथे जमादार वग़ैरह घुराए पंहिंजो गलियूं गिटियूं जेके आहिनि हर को जॻह सफ़ा कराईंदो त सफ़ाई मोहम्मद ख़ान ज़रूरु थींदी। तमामु कोशिशि कयो, वण लॻायो, जेकॾहिं वणनि सां तव्हां ॾिसंदा त माहौल केॾो ख़ूबसूरत थी वेंदो हलियो। तॾहिं अलाह यार खां बशीर गुल सुमरो, सिकंदर अली सुमरो, वफ़ा अब्दुल्ला जरवार शहज़ादो, अली रज़ा सुमरो ऐं महबूब अली ख़ासि खेली लिखनि था त मौला काइनात असां अबोजन खे हर पंहिंजी रहमत सां एतिरो त नवाज़ियो आहे जो असां उनजी तारीफ़ बयानु नथा करे सघूं। असां बि पंहिंजा जेके आहिनि मतिलबु असांजे जियापे जे लाइ वण जेके आहिनि से तमामु अहमियत रखनि था। औलाद जीअं माण्हू उन्हनि खे पाले, वणनि जे बाग़नि जी हिफ़ाज़त करे त असांजो माहौल ऐं असांजी धरती तमामु ख़ूबसूरत थी वञे। महिरबानी अदा तव्हां सुठी तहरीर लिखी मोकिली। घोट गुलाम हुसैन जलालाणी खां नाज़ फ़कीर मोहम्मद जलालाणी, महबूब नाज़ जलालाणी, मुख़्तियार नाज़ जलालाणी, आरज़ू असलम जलालाणी ऐं सईद शरीफ़ अली शाह लिखनि था वण कुदरत तरफ़ां अनमोल तोहफ़ो आहिनि। वण कुदरत जो हुसन पखियुनि जो आशियानो आहिनि। जिते वण न आहिनि उते बरसातूं घटि पवनि थियूं ऐं वण जेके आहिनि से ज़िलज़िला तूफ़ाननि खे रोकीनि था। वधि में वधि वण पोखियो, ख़ुशहाली जी तरफ़ क़दम वधायो। इहो मैसेज आहे नाज़ फ़कीर मोहम्मद जलालाणी जो। उमेद त हिन ते असीं सभु गॾिजी अमल कंदासीं। महिरबानी अदा ॻोठ जुमो ख़ान कलोई खां चाकर ख़ान कलोई, ताजू ख़ान कलोई, बाबा हारून कलोई अली शेर लिखंदा त वण पोखियो, वणनि जो वढजणु बंदि करियो। इहो हिननि जो हमेशह जो स्लोगन आहे ऐं हिननि लिखियो आहे त वण जी सार संभाल करियो, पाणी ॾियो ऐं माहौल खे साफ़ु सुथिरो रखियो, पाणी उॿारे पीओ ऐं बसि हिननि मां वधीक लिखियो आहे त धुओं जेको आहे उन खां पासो कंदा कयो, छो त इहो सिहत जे लाइ हानिकार आहे। मीरपुर भठोरे खां मोहम्मद यूसुफ खत्री, दानिश यूसुफ खत्री, ज़ुहान अहमद खत्री ऐं अबू मेमून लिखनि था त माहौलियात जी आलूदगी तमामु वॾो मसइलो आहे। आलूदगी इंसान तोड़े जानवरनि लाइ नुक़सानकार आहे। आलूदगी खे ख़तमु करण लाइ इंसान सभिनी खे पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो। इन लाइ असां सभिनी खे घुरिजे त वधि खां वधि वण पोखियूं ऐं पंहिंजी धरती खे साओ सताबो बणायूं। हीअ ख़त असांखे मीरपुर भठोरे खां मोहम्मद यूसुफ खत्री, दानिश यूसुफ, ज़ुहान अहमद ऐं अबू मेमून जो मिलियो। ख़त असांखे ॻोठ बिल्लू पंवर खां मोहम्मद यूसुफ पंवर, मुनीर अहमद पंवर, सरीर अहमद पंवर ऐं अमीर अहमद पंवर जो मिलियो आहे। हिननि बि लिखियो आहे त सियारे जी मुंदि ईंदी ई साइबेरिया जा जेके पखी आहिनि से ॿियनि थधनि इलाइक़नि मां हज़ारनि जी तादाद में असांजे मुल्क ॾांहुं अचनि था, पर हिते सिंध में हर मतिलबु जेके माण्हू आहिनि से शिकार जे लाइ वेठा हूंदा आहिनि ऐं परदेसी पखी लहनि था त असां उन्हनि जो शिकार कयूं था। इन पखियुनि जी नस्ल जेका आहे सा ख़तमु थी रही आहे। इन लाइ असांखे घुरिजे त असां इन्हनि जो परदेसी पखियुनि जो शिकार न करियो त जीअं सियारो ख़तमु थींदे ई इहे पखी वापसि पंहिंजे मुल्क ॾांहुं हलिया आहिनि। तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि मोहम्मद यूसुफ पंवर, अलाह कंदो त अलाह सां इन्हनि सभिनी खे अकुलु ॾींदो त इहो कमु न कंदा। इहे ॿ ख़त असांखे मिलिया आहिनि ॻोठ ढालो ख़ासि खेली खां, नबी बख़्श ख़ासि खेली, मोहम्मद रहीम पप्पू ख़ासि खेली ऐं ताज मोहम्मद ख़ासि खेली, अब्दुल मालिक ख़ासि खेली ऐं कादिर बख़्शी। हिननि बि माहौलियाती प्रोग्राम साई सताबी धरती खे पसंदि कंदे लिखियो आहे त अॼु असांखे प्रोग्राम तमामु घणो पसंदि आहे ऐं कोशिशि कंदा कयो त असांजो ख़त शामिलु कंदा कयो। बिल्कुलु अदा जेकॾहिं माहौलियात जे बारे में अवां ख़त लिखी मोकिलींदा त अवां ख़त ज़रूरु शामिलु कंदासीं। अवां ख़त लिखिया, अवांजी महिरबानी। ॻोठ गुल मोहम्मद ख़ासि खेली, नबी सर रोड खां मास्तर हबीबुल्ला ख़ासि खेली, मोहम्मद अली ख़ासि खेली ऐं हिननि जा दोस्त आहिनि वफ़ा हाजी ख़ान ख़ासि खेली,
ऐं सिकंदर अली ख़ासि केली, ग़ुलाम दस्तगीर ख़ासि केली। साई सताबी धरती हिकिड़ो अनमोल प्रोग्राम आहे जेको आलूदगी घटि करण लाइ घणे खां घणा वण पोखण जी जेको आहे सो आछ ॾिए थो। ऐं इहो बहितरीनु तरीक़ो आहे त वण जेके आहिनि से पोखजनि, घणे खां घणा वण पोखे असां पंहिंजे प्यारे वतन, पंहिंजी प्यारी धरती, पंहिंजे प्यारे मुल्क खे लातादाद वण ॾेई सघूं था। बिल्कुलु अदा इन कार्य ख़ैर में जंहिंखां बि जेतिरो हिसो हुजे सो ज़रूरु विझे। वण हिकिड़ो पोखियो, ॿ पोखियो, पर पोखियो ज़रूरु। ख़त असांखे अज़ादार चौक टंडोला यार खां शहज़ादो वक़ार अहमद सुमरो व फराज़ा सुमरुश ऐं हिननि सां गॾु आहिनि निशा वक़ार सुमरो, शहज़ादी शादी सुमरो, आसफ़ा ख़ान सुमरो, ईमान इशरत गुल ऐं नाज़ आरज़ू। तव्हांजो ख़त मिलियो आहे, तव्हां बि प्रोग्राम खे पसंदि कंदे लिखियो आहे त असां ख़त लिखी मोकिलींदा आहियूं, असांजे ख़तनि खे शामिलु कंदा आहियूं। कॾहिं कॾहिं रहिजी वेंदा आहिनि, पर मौला करीम हिन सरज़मीन खे पंहिंजनि समूरनि रंगनि सां एतिरो त अमीर करे छॾियो आहे जो असीं मिठे मालिक जी जेॾी बि तारीफ़ कयूं उहे असां वटि लफ़्ज़ कोन्हनि। ऐं बहरहाल हिननि लिखियो आहे त असांखे ॿ विखियूं अॻियां खणणियूं पवंदियूं ऐं अलाह साईं जो ॾिननि जेके बि नेमतूं आहिनि उन्हनि जी क़दुरु करण लाइ असांखे हिफ़ाज़त करणु घुरिजे, जेके वण पोखियल आहिनि। ऐं वधीक हिननि लिखियो आहे त धूं आलूदगी ऐं ॿियनि जेके हानिकार शयूं आहिनि उन्हनि खां पंहिंजो पाण खे ऐं पंहिंजे मुल्क खे महफ़ूज़ रखूं त बहितरु आहे। शहज़ाद वक़ार अहमद सुमरो ख़त तव्हां ॿुधो, अदा तव्हां ख़त लिखियो, तव्हांजी महिरबानी। शहर रोशनाबाद खां मेहो ख़ान अलियाणी, हिननि बि माहौल बाबति लिखियो आहे त बोतलुनि जा ढक, नंढियूं फणियूं, सिगरेट ऐं लाइटर, ॾंदनि जा बुर्श, रांदीका, हिननि सिरिंजूं, प्लास्टिक जूं थेलियूं ऐं ॿियूं जेके शयूं आहिनि हिननि खे जेकॾहिं ठहियल समुंड में उछलाइण सां केतिरियूं ई जेके आहिनि त मच्छूं बि समुंड में मरियो वञनि। माण्हुनि खे खपे त हिननि खे जेकॾहिं कंहिं खॾ वग़ैरह खोटे उन में अगरि दफ़न करे छॾनि त हिननि शयुनि खां माण्हू बची सघे थो। ॻोठ तैयब हाले फोटो का नाज़ मोहम्मद इस्माइल हाले फोटो, गुल हसन हाले फोटो, हिननि मजमूई तौर ते प्रोग्राम खे पसंदि कयो आहे। तव्हांजी बि तमामु घणी महिरबानी। ऐं ॻोठ वज़ीराबाद खां दाइम ख़ान मरी, गुलमीर मरी ऐं मोहम्मद रहीम बिरोही जो ख़त मिलियो आहे। हिन लिखियो आहे, अॼु असां माहौलियाती प्रोग्राम ॿुधंदा आहियूं, ख़त बि लिखंदा आहियूं, पर असांजा ख़त शामिलु नथा कया वञनि। अदा ॾिसो ई अॼु तव्हांखे असां ख़त शामिलु कयो आहे। कोटड़ी खां वफ़ाताज मोहम्मद ख़ासि कैली, इमदाद अली ख़ासि कैली, तालिब हुसैन लाशारी ऐं अता मोहम्मद जो ख़त मिलियो। हिननि बि लिखियो आहे त अॼु असां ख़त जेके आहिनि से हिकिड़ी अमानत हूंदी आहे ऐं अमानत में ख़यानत माण्हू नथो करे सघे। अलाह ॾिसे थो, असांखे बि उमेदु आहे त अव्हां तरफ़ां बि अहिड़ी का बि कोताही न हूंदी। पर अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे जो असीं ख़त लिखंदा आहियूं त असांजे ख़त अव्हां ताईं नथा पहुचनि ऐं प्रोग्रामनि में शामिलु नथा कयो। अदा बिल्कुलु पहुचनि था, तॾहिं त अॼु अव्हांजो ख़त शामिलु थियो आहे। जेकॾहिं ख़तनि खे केरु केॾा कंदो, घटि में घटि हेठि मथे रहिजी था वञनि। इलाही ख़त हूंदा आहिनि, पोइ जेके जेके हथ लॻनि था उहे शामिलु थी था वञनि, जेके रहिजनि था पोइ वरी उन्हनि खे वारे वारे ते शामिलु कयो थो वञे। बहरहाल तव्हां ख़त लिखियो, तव्हांजी महिरबानी। ऐं हिकिड़ो गीत ॿुधी था वठूं, बाक़ी रहियल ख़त हुन खां पोइ शामिलु कंदासीं।
खतरनाक बीमारी है जिससे हमारे बहुत सारे बच्चे सारी उम्र के लिए मजबूर हो जाते हैं। अगर हमें अपने बच्चों को बचाना है, कुव्वत मुदाफियत में इजाफा होता है और उन्हें दूसरी बीमारियां लगने का खदशा भी कम हो जाता है। पोलियो से मुतल्लिक मालूमात के लिए 1166 पर राब्ता करें। पोलियो के कारकुनान तमाम खतरात का सामना करते हुए बच्चों को उम्र भर की माजूरी से महफूज रखने के लिए अपनी जिम्मेदारियां निभा रहे हैं। जिस तरह पोलियो कारकुनान पाकिस्तान के सेहतमंद मुस्तकबिल की तामीर में अपना किरदार अदा कर रहे हैं, वालिदैन से गुजारिश है कि वो भी पोलियो की टीमों से भरपूर ताउन करें और अपने 5 साल तक की उम्र के बच्चों को पोलियो के कतरे पिलवाकर उनके महफूज मुस्तकबिल को यकीनी बनाने में अपना किरदार अदा करें। पोलियो से मुतल्लिक मालूमात के लिए 1166 पर राब्ता करें। पोलियो वर्कर्स की खिदमात को इंतहाई कदर की निगाह से देखा जा रहा है। सारा मुल्क कोरोना वायरस के बाइस इन मुश्किल हालात में भी आपके जज्बा इंसानियत और फराइज की अदायगी पर आपका शुक्रगुजार है। पूरी कौम इस फर्ज की अदायगी में आपके साथ खड़ी है। इस कड़े वक्त में आपकी ये काविशें मुल्क की नेक नामी और सलामती का बायस बनेंगी और इन्हें हमेशा याद रखा जाएगा। पोलियो से मुतल्लिक मालूमात के लिए 1166 पर राब्ता करें। असांजे प्रोग्राम में सही जवाब लिखी मोकिलियो, मैसेज जे थोरो लिखी मोकिलियो। असांखे इहो जवाबु चुहड़ जमाली का नास, नंगर ख़ान जमाली, मोहम्मद महराब जमाली ऐं हिननि सां गॾु आहिनि मोहम्मद हाशिम जमाली ऐं ग़ुलाम क़ादिर जमाली। अदा तव्हांजी महिरबानी। ख़त असांखे मिलियो आहे तमामु ख़ूबसूरत, पर पहिरीं आउं चवां थी त तव्हांखे ईंदड़ हफ़्ते जो सुवालु नोट कराए छॾियां माहौलियाती क्विज़ जो, छो त अव्हांजा ख़त जेकॾहिं मूंखे वक़्तु आहे त मिलंदा त इनशाला ज़रूरु आउं शामिलु कंदसि। सवाल इहो आहे त असांजे आस पास जो माहौल कीअं आहे, इंसान ज़ात लाइ कहिड़े कुदरती माहौल खे असीं बहितर सम्झूं था। सवाल आहे त असांजे आस पास जो माहौल कीअं आहे, इंसान ज़ात लाइ कहिड़ियूं शयूं असांजे जियापे जे लाइ कुदरती माहौल जे तौर ते बहितर आहिनि। तव्हां उनखे उन्हनि शयुनि जो नालो लिखी मोकिलिणो आहे जेको कुदरती तौर ते असां इंसाननि जे लाइ बहितर आहे। ठीकु आहे, उमेदु अथमि त तव्हां इहो रिकॉर्ड करे वरितो हूंदो सवाल ऐं हिन जो जवाबु मूंखे ॾियारे मोकिलींदा। मूंखे अव्हांजे जवाब जो इंतज़ारु रहंदो। जेकॾहिं अव्हां सुभाणे ख़त लिखी मोकिलींदा त ज़रूरु हिकिड़े 2 ॾींहंनि ताईं पहुची वेंदा। अव्हांजा ख़त ज़रूरु शामिलु कंदसि। ख़त असांखे लिखियो आहे बेगना मोरिका मास्तर, रब ॾिनो समो, रशीद अहमद समो, शकील अहमद समो ऐं शाहिद अली समो। हिन लिखियो आहे त प्रोग्राम तमामु बहितरीनु आहे, बहितरीनु पेशकश ते मुबारकूं लिखियो अथनि ऐं लिखंदा त ख़ासि मैसेज आहे त अॼुकल्ह वज़ीर आज़म पाकिस्तान मोहतरम इमरान ख़ान जी वधि खां वधि कोशिशि आहे वण पोखियो ऐं मुल्क ऐं पंहिंजे सूबे खे संवारियो। असां प्रोग्राम साई सताबी धरती जे प्लेटफॉर्म तां सभिनी क़ाबिल एतिराम दोस्तनि खे गुज़ारिश था करियो त ख़ुदा घणे खां घणा वण पोखियो ऐं पोखियल वणनि जी संभाल करियो ऐं वण वढण वारनि खे आला हुकाम ताईं पहुचायो त जीअं वण न वढजनि। रब ॾिना समा, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। इहो तव्हांजो मैसेज मूं सभिनी ताईं पहुचायो आहे हिन माइक्रोफोन वसीले। उमेदु अथमि त ज़रूरु अमल थींदो। साॻी सुठे नमूने असांखे तहरीर फुल ॾियूं का अहमद ख़ान मरी बलोच जी बि मिली आहे। अहमद ख़ान मरी बलोच लिखियो आहे त ईंदड़ वक़्त में पाणी ते झगड़ा रोकण लाइ ज़रूरी आहे त वधि में वधि वण पोखणु घुरिजनि ऐं धरती ते सावक लाइ ऑक्सीजन ज़रूरी आहे ऐं इन जे लाइ जेको आहे सो आबी जीवत जेका आहे उनखे साफ़ पाणी ज़रूरु खपे। त कोशिशि कयो पाणी साफ़ सुथिरो हुजे, हुन में गंद किचिरो न उछलायो। अहमद ख़ान मरी बलोच फुल ॾियूं का ख़ूबसूरत तहरीर लिखी मोकिली जेका अवांजी समात नज़र कईसीं। 2 ख़त मिलिया आहिनि जेके असांखे अकरी शरीफ़ खां मोहम्मद आलम शर बलोच, मंसूर आलम शर बलोच, परवेज़ राजा हिननि लिखी मोकिलिया। हिन माहौल प्रोग्राम खे पसंदि कंदे लिखियो अथनि त असीं ख़त लिखी मोकिलींदा आहियूं। असांजो बि इहो ई मैसेज आहे त वधि खां वधि वण पोखियो ऐं उन्हनि वणनि जी हिफ़ाज़त करणु असांजो फ़र्ज़ु आहे। वण मुल्क जो ऐं हिन धरतीअ जो सरमायो आहे। मोहम्मद आलम शर बलोच, तव्हांजी महिरबानी अदा, तव्हां ख़त लिखी मोकिलिया। उनखे अलावा असांखे ॻोठ जाम साहब खां मोहम्मद यूसुफ ज़रदारी, निज़ाम ख़ान ज़रदारी ऐं गुलशेर डायरी इन्हनि बि ख़त लिखियो आहे त वण जेके आहिनि ते तमामु ज़रूरी आहिनि अदी ऐं वण पोखण सां माहौल तमामु ख़ूबसूरत थिए थो। असांखे घुरिजे त वधि खां वधि वण पोखियूं। जेकॾहिं वण न पोखींदासीं त असांजी धरती ॿुसाटियल लॻंदी। ऐं हिननि इहो बि लिखियो आहे त थर जेको आहे हुन में हिन वक़्तु तमामु ख़ूबसूरत मौसम आहे, उते जा वण बि सुहिणा आहिनि ऐं जेके मोर पखी ॿोलीनि था न उते उन्हनि जी ॿोलियूं ॿुधी असांजे रूह खे राहत मिले थी।
त बिल्कुलु अदा मोर शइ अहिड़ी आहे पर इहो बि लिखियो अथनि त वरी पंहिंजे पेरनि खे ॾिसी रोइनि था। बहरहाल इहो बि असांजी पंहिंजी सोच आहे, थी सघे थो त रोईंदा न हुजनि, इहो खिलंदा हुजनि, इहा आवाज़ हीअं असांजी पंहिंजी सोच आहे। तव्हां ख़त लिखियो, तव्हांजी महिरबानी। ॻोठ मिठायो खान डावेज खां मोहम्मद अयूब डावेज, मोहम्मद यूसुफ डावेज, सुमेर अली, उमेर अली, अवेस अली, सभिनी तव्हां प्रोग्राम खे पसंदि कयो आहे। त अॼु जॾहिं असां ख़त लिखंदा आहियूं त असांखे इहो हूंदो आहे त असांजा ख़त ज़रूरु शामिलु थींदा ऐं मां असांजा ख़त बि शामिलु कंदा आहियो। वधीक तव्हां पोइ पखियुनि वारी उहा ॻाल्हि लिखी आहे त ॿाहिरां जेके पखी अचनि था उन्हनि खे ज़रूरु उन्हनि जी हिफ़ाज़त करणु असां सभिनीनि जो फ़र्ज़ु आहे। बिल्कुलु अदा फ़र्ज़ु आहे ऐं इनशा हिन फ़र्ज़ खे ज़रूरु असीं पूरो कंदासीं। गुलाची में ग़ुलाम रसूल नोहाणी, इरफान अली नोहाणी असांजो प्रोग्राम ॿुधी रहिया आहिनि। सांगी भरे में मोहम्मद अज़ीम ख़ासि ख़ैली ऐं शहज़ाद अली ख़ासि ख़ैली, शहज़ाद अज़ीम ख़ासि ख़ैली चवनि था असीं प्रोग्राम ॿुधूं पिया, असांखे बि शामिलु कंदा कयो। अदा बिल्कुलु अॼु तव्हां प्रोग्राम ॿुधो पिया त शामिलु बि थी विया। घोट बख़्श अली गिशकोरी खां ज़फ़र अली गिशकोरी, अलाए ॾिनो गिशकोरी, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। ऐं दड़े शहर खां मोहम्मद साले कच्छी ऐं हाजी चौहान चवनि था दी माहौलियाती प्रोग्राम आहे, असां हिन टाइम ते थोरो टाइम न हूंदो आहे, लिखी नथा मोकिले सघूं, बाक़ी प्रोग्राम असांखे तमामु घणो पसंदि आहे। तव्हांजी तमामु घणी अदा महिरबानी, तव्हां एतिरो बि यादि रखियो। ऐं सांगी फरे खां ई मोहम्मद सुमार मेमोन ऐं नंढड़ी आहे बेबी सवेरा मेमोन, तव्हांजी महिरबानी। तव्हां ख़त लिखियो। कमरदीन लांडर बि प्रोग्राम ॿुधे पियो, पसंदि पियो करे, तव्हांजी बि महिरबानी। तव्हां प्रोग्राम ॿुधो पिया, माहौलियाती प्रोग्राम आहे। जेकॾहिं माहौल बाबति मूंखे तहरीरूं लिखी मोकिलींदा त मूंखे सच पुछो त अञा इन खां पोइ वधीक ख़ुशी महसूसु थींदी। घोट आचार लुंड खां हाजी आचर लुंड बि प्रोग्राम पसंदि करे थो। ऐं किरचात कोहिस्तान में अली अकबर कबूल ऐं मोहम्मद यूनुस कबूल, इहे अलॻि अलॻि आहिनि पर ॻोठ इहो जो हिकिड़ो ई आहे, मोहम्मद यूनुस कबूल ऐं अली अकबर आहे या अकबर अली आहे। तव्हां बि प्रोग्राम ॿुधो पिया, पसंदि पिया कयो, तव्हांजी महिरबानी। घोट मिठू ख़ान लुंड थरपारकर खां रजब अली बलोच ऐं एहसान जान बलोच, हिन खां अलावा रमज़ान बलोच बि ॿुधंदो आहे, तव्हांजी महिरबानी। गवर सियाल खां वफ़ा मुनीर अहमद सियाल चए थो अॼु आऊं प्रोग्राम में शामिलु थियण लाइ ख़त लिखी मोकिलींदो आहियां, मुंहिंजा ख़त तव्हां शामिलु कंदा आहियो त ख़ुशी थींदी आहे जॾहिं अवां मञा केरु इहा मोट ॾींदो आहे। जहांगारा खां हुसैन बख़्श नोहानी चए थो अॼु मूंखे बि शामिलु कयो। घोट गोराड़ो थरपारकर खां रब ॾिनो रिंद, इमरान अली रिंद, दिलबर अली रिंद, ऐं न चाहींदे बि मूं कुझु नाला शामिलु करे छॾिया आहिनि। तव्हांजी तमामु घणी महिरबानी जो तव्हां प्रोग्राम ॿुधो था। उॾेरे लाल स्टेशन खां ग़ुलाम हुसैन खोसो ऐं घर भाती नंढड़ा नंढड़ा आहिनि पर ॿुधनि पिया, तव्हांजी बि अदा महिरबानी। ऐं इन खां अलावा असां अली मुराद असांजो भाउ आहे, प्रोग्राम ॿुधे पियो। ॻोठु आहे हिननि जो शाह बेग शहर अकरी शरीफ़ जे वेझो आहे, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। प्रोग्राम ॿुधो पिया। हिंगोरनो में मोहम्मद हसन शहर, मोहम्मद अमीन शहर मसू बोज़दार में असांजो प्रोग्राम अब्दुलसलाम बोज़दार ॿुधे पियो। ग़ुलाम अब्बास मीराणी में मसू बोज़दार में रहे थो, तव्हांजी बि महिरबानी सभिनी जी। ऐं घणा नाला अॼोके प्रोग्राम में शामिलु नथी करे सघां छो त वक़्तु एतिरो आहे ई कोन। मुंहिंजो हमेशह जीअं अव्हांखे इहो ई मैसेज आहे त वधि खां वधि वण पोखियो, जेके पोखियल वण आहिनि उन्हनि जी हिफ़ाज़त कयो। सम्झो त बहार जी मौसम शुरू थी चुकी आहे। बहार जी मौसम जेका आहे सा असांजे लाइ वॾी अहमियत रखे थी। बहार जी मौसम में वण पोखणु घुरिजनि ऐं उन्हनि जी झांगी कराए छॾिबी आहे त मुंहिंजे ख़्याल में हाणे वणनि पोखण जो जेको सीज़न आहे उहो शुरू थी चुको आहे। सो वण फुटा बि आहिनि किथे, वणनि जी ख़ासि हिफ़ाज़त कयो। गर्मियूं अचण वारियूं आहिनि, इहे वण ई आहिनि जेके असांखे सहारो ॾींदा। ऐं पखियुनि जो बि ख़ासि ख़्यालु रखो, पाणी भरे रखंदा कयो। ऐं सिर्फ़ु कूंज वारो गीत जेको हलाईंदी आहियां उन में कूंज जे ज़िक्र खां अलावा ॿिया सभु पखी जेके आहिनि न उन्हनि सभिनी जी हिफ़ाज़त असांजो फ़र्ज़ु आहे। जीवत अहिड़ी आहे जंहिंजो ख़्यालु करणु अलाह जी तरफ़ां असांखे सौंपियल आहे। सो असां हिननि खे पाणी ॾियूं, ॿाझर ॾियूं त जीअं ही पखी जेके आहिनि इहे अलाह जे रिज़्क़ मां फ़ैज़याब थी सघनि। असां सभिनी जो हक़ आहे। ख़तनि पढ़ण में, नालनि खणण में, ज़ातुनि में या ॻोठनि जे नालनि में मूंखां का ग़लती थी वई हुजे त माज़रत, बाक़ी ईंदड़ हफ़्ते ताईं अव्हां खां मोकिलाईंदसि। शगुफ़्ता ख़ालिक़ ऐं प्रोग्राम जो प्रोड्यूसर अली अकबर हिंगोर जो खे ॾींदा इजाज़त। पंहिंजो ऐं पंहिंजे घर वारनि जो रखिजो ख़्यालु। अलाह ने खे पाण। प्रोग्राम पेश कयो पियो साई सताबी धरती, पेशकार हुयो अली अकबर हिंगोर जो, मेज़बान शगुफ़्ता ख़ालिक़, फ़नी सहकारी तौफ़ीक़ अहमद मेमण। रेडियो पाकिस्तान हैदराबाद। वक़्तु मिलाईंदा ॾींहं जा 11 थी रहिया आहिनि। हाणे रेडियो पाकिस्तान तां ख़बरूं ॿुधी सघंदा।